अल्लाह ताला छोड़ न क्यों कहाँ के रायपुर के बिस्मिल्लाह कहाँ जी औलाद के आगे हिब्रो मान में रखे आमीन हर आफत हर तकलीफ हर आजमाइश में आगे हिब्रो मान में रखे आमीन आगे रिज़्क़ में रोज़ी में अल्लाह ताला गुरु साल के सच्चे में बरकत अता फरमाए। आमीन काफी वक्त आपको जमायत में आया मुझे निहायत खुशी थी जो बिस्मिल्लाह असांजी जमायत जी न्याणियूं छोकिरियूं पढ़ी लिखी ख़ुदा जे फज़ल करम सां काफ़ी अॻिते वधी वई आहे। 15 ॾींहं खां मां जमायत में आहियां काफ़ी मां ॾिठो वियो असांजी जमायत जी छोकिरियूं वकील थी वयूं आहिनि काफ़ी डॉक्टर आहिनि काफ़ी टीचर आहिनि ऐं ख़ुदा जी महिरबानी असांजी जमायत जी छोकिरियूं वार्ड में बि आहिनि ऐं चङी जॻह ते आहिनि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई ज़हन में विझो हे मुल्क हे फ़ौज असांजी पंहिंजी आहे। अगरि असांखे ये मुल्क का प्यारा ये मुल्क असांजो पंहिंजो आहे चाहे फ़ौज जी असांजी पंहिंजी आहे तो इन मुल्क जे करे पाकिस्तान जे करे ख़ुदा ताला असांखे इज़त ॾिनी आहे असांजो नालो आहे इन मुल्क जे करे तव्हां ॾिसो जंहिं मुल्क जी और कमजोर उन्हें मुल्क की आवाम की गड़बड़ तव्हां खे हर क़ीमत ते पंहिंजी फ़ौज सां गॾु बीहणो मज़बूत करणो और मज़बूत थींदी असां सभु मज़बूत आहियूं। काफ़ी वक़्त खां काफ़ी सालनि खां मां जमायत जे दोस्तनि खे चवंदो आहियां अॻिते ज़मीनदारी मुश्किल थी वेंदी छो मां 38 सालनि खां दोस्तनि खे बि चवंदो आहियां जो मौसम बदिलिजे पियो मौसम बदिली वियो आहे हाणे कंहिंखे बि ख़बर नथी पए कहिड़े मौसम में कहिड़ी पोख करे कॾहिं 10,000 रुपया माणा 10,000 की 4,000 हो गई है जो तव्हां कॾहिं ॿार खे ख़र्च कयो था ख़र्चो बि नथो निकिरे जमायत खां मां पुछंदो आहियो आहे उन्हनि ॿुधायो सारे में असांखे वॾो नुक़सानु कयो गुज़िरियल साल कणिक में नुक़सानु कयो केॾे ताईं बारिश थी थिए कंहिंखे ॾाढो चवणो आहे छो जो मौसम सॼो मटिजी वियो तंहिंजे करे जेतिरो थी सघे माल धारियो माल में बरकत भी है आमदनी भी है कई साल पंहिंजी ज़मीनदारी खे ॾिसो साल जे आख़िर में हिसाब कयो त माल तव्हांखे वधीक कमाए ॾींदो पंहिंजी ज़मीनदारी सां हिन करे कोशिशि करे माल
हर साल लगायो मेरे बरकता कहानी कंदी बाकी गरीब का माला बिठायो कला करी दूर करी जरूरत करो जमाए दिलाए ने मुल्क दिलाए दरगाह दिलाए पाकिस्तान की फौज दिलाए हमेशा दुआ करो जितनो थी सके आगे पालन की सोहबत से तरबियत से नजर रखो मेरे एक दफा कहा जो गलत सोहबत में थी हो तो कहाँ गई तकलीफ थी पाने वाला जाएगी तकलीफ थी नजर रखो कोशिश करे छोकरे ने पढ़ायो छोकरी पढ़ी घर से पानी पालन के हमारे घर में पानी पालन के पढ़ाई करूंगी हमारे धनी धनी के जो भी है तो उन्हें क्यों अंदाज हो गया सके लेकिन बालक बहुत होते उसे फंडी का है सजाए का वो पालन में सत्य दी हुई पालन में रहेगी हुई तो ख्याल नहीं बचना पढ़ाई काम जरूरी है जमींदारी ना है तो कारोबार करेगा वो मुझे नहीं पता माल लायो पर आगे बदल बताएगा हमेशा बार हो रहा हो खुदा ताला गुरु पाक ये सत्य संकट आज सत्य में ताकि हृदय में दोनों में बरकत आमीन कहानी औलाद के धन के वजन की इज्जत करना सिखाए आमीन कहाँ बुजुर्ग के वजन के धन का कुर्ब और मोहब्बत जो रखो सिखाए जाते भी असांजा जमायती कोई भी तकलीफ में रखे तो ये जमायती को सामला में मदद करते पानी वाले जो हमेशा ख्याल मोहब्बत इज्जत जरूरियात तो ये तकलीफ में गमी में खुशी में कब्री या अरू में पानी वालों को पहुंचे से घर भरे हुए नौकरी या कारोबार में देश में पानी वालों हमेशा अपने पहुंचने वाले पानी हर व्यवस्था ख्याल करें नौकरी में जरूर पढ़ाए लेकिन तो हमारे छोकरा है वो इम्तिहान वाली नकल करेगा पास कर सकते साथी लोग ये सबसे है लिखा करना छोकरा के छोकरे के छोकरे के पांच घर है
Allah